अस्सलाम वालेकुम। सन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, ही हाणोको प्रोग्राम जेका हथरादू हिकिड़ी महांगाई पैदा कई वई आहे ऐं हिन असांजे इलाइक़नि में माण्हुनि जे अंदरि ॿोॾ जो ख़ौफ़ फैलाए ऐं उन्हनि माण्हुनि खे इन ॻाल्हि ते मजबूर कयो वियो आहे त उहे महांगे रेटनि ते खाधे पीते जी शयूं ख़रीद करनि ऐं पाण वटि रखनि। उन्हनि वटि इहो बि ख़ौफ़ ॼाणायो वियो आहे त जीअं सुभाणे इहे शयूं मौजूदा अघ खां बि 2-3 अघनि ते मिलंदियूं। उन जे करे उन्हनि खे ख़ौफ़ज़दा करे ऐं उन्हनि खे महांगे अघ ते खाधे पीते जूं शयूं विकिरो कयूं पियूं वञनि। ऐं जेकॾहिं चेक कजे त उन्हनि जी जेका मार्केट कमेटी जा रेट आहिनि ऐं 100 रुपयो में टमाटर किलो लॻल आहे त उहे टमाटा जेके आहिनि मार्केट में 350 रुपयो किलो विकामजनि था। ताज़ो ई हितां जी ज़िले इंतिज़ामिया पारां जैकबाबाद शहर जे खाधे पीते जी शयुनि वारे दुकाननि ते उहा रेड कया विया ऐं उन्हनि में केतिरा ई दुकान सील बि कया विया ऐं उहे ॿिए ॾींहं ते साॻियो ई दुकान खुली विया। माना इन मां साबित थिए थो त उतां जी ज़िले इंतिज़ामिया बि हिकिड़ो ॾेखाव वारो रेड ई कया हुआ। माण्हुनि खे उहे खाधे पीते जूं शयूं इंतिहाई महांगे अघनि ते विकिरो कयूं वञनि थियूं जंहिंजा सरकारी रेट उहे कतई न आहिनि। अहिड़ी सूरत हाल खे कंट्रोल करणु हितां जी जेका रेट कंट्रोल अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी आहे, पर उहे ज़िमेदारी पंहिंजी पूरी कोन पई करनि। इन हवाले सां जैकबाबाद ज़िले जे रिपोर्टर ज़ैन सरकी इन सूरत हाल खे वाज़ह कयो आहे। अचो तो ॾिसूं। जी सर साहब, 2022 में जेकी ॿोॾ आई उन ॿोॾ में बि एतिरी महांगी कोन थी जेतिरी महांगाई हाणे कई वई आहे। जेको अटो 2600 रुपया जेको 38 किलो वारो अटो कटो मिलंदो हुयो हाणे उहो 4852 में मिली रहियो आहे। जेको टमाटो उन ॿोॾ में 150 रुपयो हाणे उहो टमाटो शहर में 350-400 मिले थो। हर शइ जी महांगाई कई वई आहे। मुनाफ़िक़ोरनि पारां ॿोॾ जो बहानो करे जैकबाबाद जे अंदरि इंतिहा जी महांगाई कई वई आहे। खाइण पीअण जी शयूं महांगियूं कयूं आहिनि। हर शइ खे जेको आहे रेट आसमान था ॻाल्हाइनि था। ज़िले इंतिज़ामिया हिकु ॾींहं जी कार्रवाई करे वरी ख़ामोश थी वई आहे। साॻियो ई उहे शयूं उते मिलनि थियूं जैकबाबाद जे अंदरि। इहे सूरत हाल आहे। इन सूरत हाल जे लाइ हितां जे माण्हू को पुछा कंदासीं त उहे इन सूरत हाल खे कीअं मुंहुं था ॾियनि, हिन महांगाई खे कीअं था मुंहुं ॾियनि। ख़ासि करे उहो माण्हू जेको रोज़गारु करे थो, जेको पोरियो करे थो, डेली कमाए थो ऐं डेली खाए थो, उहो पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थो करे, उहे बचिड़ा कीअं थो पाले। छो त हुकूमत जी ज़िमेदारी हुजे थी जैकबाबाद हुजे या सॼो पाकिस्तान हुजे, उते जेके मुनाफ़िक़ोर आहिनि उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे। पर जैकबाबाद जे अंदरि मुनाफ़िक़ोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नज़र कोन थी अचे। तंहिंजे करे हुननि जो मन वधी वियो आहे। शयूं महांगियूं विकिरियूं वञनि थियूं। मिसकीन माण्हू, बेरोज़गार माण्हू, नंढे पोरे वारो माण्हू ॾाढी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए थो। जैकबाबाद जे अंदरि हर शइ जा रेट पंहिंजा मुक़ररु कया विया आहिनि। का बि जेके सरकार जे रेट ते का बि अमल दराज़ी कोन थी कई वञे। हितां जो वापारी हुजे, हितां जो दुकानदार हुजे, जेकॾहिं दुकानदार वटि पुॼे त उहो चए थो साईं असां न मथो का महांगाई आहे, मथो असांखे रेट महांगा मिलंदा। जेकॾहिं जेको स्टॉक आहे, स्टॉक वारे होलसेल जा डीलर उनको पुछा कयो साईं मिल का शयूं महांगियूं अचनि थियूं, मथो महांगियूं अचनि थियूं। इहे बहानो ॼाणाए करे हर को पंहिंजी जान आजी कराए थो। ज़िले इंतिज़ामिया हिकु ॾींहं जी कार्रवाई करे पंहिंजी जान आजी करे छॾी। जैकबाबाद जो माण्हू, सिंध जो माण्हू कंहिं दर्द आहे। सरकार ॼणो हिन शहर में आहे ई कोन। चूंडियल नुमाइंदा हिन शहर में आहिनि ई कोन। ज़िले इंतिज़ामिया हिन शहर में आहे ई कोन। वापारी हुजे, दुकानदार हुजे, जंहिंजो जेको कारोबार आहे उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजा रेट मुक़ररु करे थो। पोइ उनजी मर्ज़ी आहे 100 वारी शइ 200 में ॾिए, 100 वारी शइ 300 में ॾिए, 100 वारी शइ 400 में ॾिए। उनखां को पुछण वारो न आहे। मिसकीन माण्हू भोॻे थो, पोरियत भोॻे थो, मिडिल क्लास जो माण्हू भोॻे थो। वॾेरो हुजे, कारोबारी माण्हू हुजे या कामोर हुजे, उनखे त का परवाह कोन्हे। कामोर करप्शन कंदो, सरकारी रेट ते हलंदो। जेको वॾेरो हूंदो उहो हूंदो, बाक़ी मिसकीन माण्हू भोॻे थो। इन सिलसिले में शहर जे मुख़्तलिफ़ माण्हू खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। बोर्ड जो हिकिड़ो ख़तरो पैदा करे जेको आहे त ग़रीबनि जे लाइ, मिसकिननि जे लाइ, जेका कोई माण्हू खे अटैक थी वियो आहे। असांजे पाड़े में कल्ह राति हिकिड़े माण्हू ग़रीब खे अटैक थियो। बोर्ड जूं ख़बरां ॿुधी करे उहो ग़रीब अटैक थियो। लेकिन असां वटि अहिड़ियूं कई शयूं न आहिनि जेके ग़रीब मिसकिन कंहिंखे तहफ़ुज़ मिले। असां वटि हुकूमत खे अर्ज़ु कयूं था पिया त अहिड़ियूं ख़ौफ़नाक हरकतां जेके बोर्ड जूं फैलाए करे हर शइ महांगी थी वई आहे। अटो आहे, गिहु आहे, जेको राशन आहे उहो महांगा थी विया आहिनि। ग़रीब शहरी जेका आहिनि सख़्तु परेशान आहिनि। ॻोठाणा ॿिया टे हर माण्हू परेशान लॻो पियो। त ख़ुदाया बोर्ड त न आई आहे, लेकिन बोर्ड को अॻु में असां हिते ज़लील थी विया आहियूं। मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ु ज़िले इंतिज़ामिया सिंध सरकार खे छा करणु खपे? साईं, ज़िले इंतिज़ामिया खे एक्शन करणु खपे त घटि में घटि
राइट लिस्ट आहे या कोई शइ निकिरनि जदोजहद कनि त ग़रीबनि खे जीअं सहूलियत मिली सघे। साईं इहो तव्हां ॾिसो था पहिरों त न हुयो हे माण्हुनि खे हिरास ॾेई बोड अचे थी खाइण पीअण जूं सॼियूं शयूं महांगियूं 70 रुपए किलो वारो अटो 100 रुपए किलो गिहु महांगो हर खाइण पीअण जो सामान महांगो। तव्हां ॿुधायो मूंखे ग़रीब माण्हू काॾे वेंदो जेको 500 रुपयो तारीख़ कमाइण वारो उहो घर कीअं हलाईंदो बचड़ा कीअं पिया पढ़ाईंदो बीमारी बड़ी खे कीअं मुंहुं ॾींदो। बसि असांखे सम्झ में नथो अचे जेकॾहिं असांखे बोड न मारियो असांजा हुकुमरान इंशाल्लाह ज़रूरु मारींदा। दिल्ली इंतिज़ामिया सिंध सरकार छो ख़ामोश आहे? सी बसि नथा चई सघूं कंहिंखे अपील करे 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 ग़रीब माण्हू ईअं मरी थो वञे कोई बि नथो ॿुधे। बसि अलाह पाक जी ज़ात आहे जेका असांखे हलाए थी हलाइण जो को बि असर न। बसि असांजी त हथ ॿधी उन्हनि खे अपील आहे त ख़ुदा रा खाइण पीअण जूं शयूं सस्तियूं कयो। टमाटर ॾिसो था 250 रुपए सब्ज़ी महांगी अटो महांगो गिहु महांगो ग़रीब इंसान आख़िर वञे काॾे छा करे। सिर तगारी वारो मज़दूर 500 रुपए ॾियाड़ी खणण वारो रचके हलाइण वारो तगारी खणण वारो मिस्त्री मज़दूर छा करे बचा पाले बीमारी बड़ी के मुंहुं ॾे या बचड़नि खे तालीम ॾे। सम्झे को ॻाल्हि चढ़ी वई आहे। सर अटो महांगो आहे गिहु महांगो आहे खंड तेल महांगो आहे सर कारोबार घटि आहिनि छा करे माण्हू ग़रीब माण्हू काॾे वञे सर। वॾी महांगाई आहे पर इहा कॾहिं लहे थी कॾहिं चढ़े थी हाणे सम्झ में नथी अचे छा कजे। बोर्ड आई त न आहे हरू भरू बोर्ड करनि था हा बसि पोइ अवाम खे माना थोरो ख़राबु करणु चाहिनि था जीअं माना बोर्ड वारे हिसाब सां महांगाई जीअं असां कमाऊं असां पेट भरूं नथी थिए त बाबा उहो ॿधल आहिनि न सभु हिक ॿिए जा ॿधल आहिनि हर को पंहिंजे हिसाब सां खाए थो। बसि पोइ हे बि चवनि था बसि अहिड़ो हिसाबु पंहिंजो ॿुधाइनि था हिसाबु बसि ख़बर न आहे हाणे मालिक आहिनि गवर्नमेंट आहे उन्हनि जे हथ में आहे जंहिंजे हथ में ॾोई उहो जन्नत वञे सोई। हर शइ महांगी आहे कहिड़ी शइ जी ॿुधायूं तव्हांखे महांगी आहे सभु ॼाणनि था छो थी वई आहे को बहानो आहे बोड जो आहे को छा जो आहे को थर जो आहे इन करे चुप करे मालूमात करे न बसि नालो कई त मां छापो हयो आहे हे मुंहिंजो कमु हले थो। जॾहिं सैलाब आयो न आहे हिन खां अॻु में जॾहिं हेॾी महांगाई कई वेठो आहे गवर्नमेंट सरकार ते अवाम भरोसो करे थी त हे ईअं छो थो थिए आख़िर हाणे हर चीज़ महांगी लॻी पई आहे जिते वञ चाहे हेतिरे में आहे जॾहिं उहा जेका 50 रुपए वारी शइ उहो 100 रुपयो त आख़िर सॼो गवर्नमेंट DC SP वज़ीर आज़म सभु पाण में ॿधल आहिनि। अगरि हे बोड आई इन खां वधीक पोइ अलाए छा अॻिते कंदा असांखे त ख़बर नथी पए। मुनाफ़िक़ुरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी थिए? कार्रवाई करण वारा उहे पाण ॿधल आहिनि त कार्रवाई कीअं कंदा। हाणे अगरि हे मीडिया में ॾियूं था इहे 2 ॾींहं खां बाद ईंदा वरी उहो ई हाल आहे चोरियूं थियनि थियूं हे थियनि थियूं। हाणे सुबुह फाटक ते फुर थी वई आहे 15 लख चाहे 2 ॾींहंनि खां तव्हांखे बाद मिलंदी जॾहिं उन्हनि खे फुर या एतिरो रोड बंदि कयो थो मिले थी त पोइ कंहिं ॿिए ग़रीब खे छो नथो मिले। महिरबानी करे पुलिस सिंध पुलिस इहो पंहिंजो रवैयो बंदि करे ऐं जेको आहे महांगाई पंहिंजो घटि करे। तव्हांखे जस आहे तव्हां सिंधी वारनि जेको आहे इहो ग़रीब मिसकिननि जे मथां जेको ॾाढ जबर थियो आहे इन जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु उथारियो आहे ही सिंध गवर्नमेंट जी नाअहली त आहे ई आहे पर ज़िले इंतिज़ामिया जी हिन में वॾी नाअहली ऐं बदनीयती शामिल आहे। असांखे कुदरती जेकाबाद वारनि जो मुक़दर टुटल आहे जो असांखे अहिड़ा कामोरा अहिड़ा जेके आहिनि मथे में लॻनि था जेके पंहिंजी सिर्फ़ु ऑफिसनि ताईं महदूद आहिनि जंहिं इक़्तिदारी धुर जा माण्हू हिननि खे मुक़ररु कराइनि था सिर्फ़ु उन्हनि जो कमु करिणो आहे उन्हनि जी जेको आहे रिस्पेक्ट करणी आहे। बाक़ी ग़रीब अवाम जेको आहे खणी फाका कशी ते मरे बेरोज़गारी सबबु मरे महांगाई सबबु मरे हिननि जो वड़ वास्तो कुझु बि न आहे। हाणे तव्हां ॾिसो न 2600 रुपए जेको 38 किलो जो जेको अटे जो बाचको मिलंदो हुयो उहो यकदमि 4200 रुपयो थी वियो हिकिड़े माना जेको आहे 6-5 ॾींहंनि जे अंदरि। दुकानदारनि खां पुछो बाबा छा इशू थियो आहे चए साईं बोड आहे अनकरी मिलां बंदि थियनि थियूं हे थिए थो हो थिए थो। हाणे बाबा बोड जो वियो माना जेको सिस्टम हाणे त ख़ुदा रा तव्हां ज़िले इंतिज़ामिया वारा निकिरो छड़ो सरकारी बजट हड़प करण में पूरा हो छड़ो पना ठाहिण में पूरा हो कुझु अवाम जी बि परगोर रहो। सब्ज़ी जी हिते माफ़ी आहे हिते मार्केट कमेटी जे चेयरमैन समेत यूनियन जा उहिदेदार सभु हिक ई बिरादरी जा आहिनि। पोइ उहे जेके बि आहिनि माना मिली भगत करे ग़रीब अवाम खे पीसनि था। कॾहिं बसर जी मद में 2022 जी बोर्ड में तव्हां ॾिसो बसर एॾो शार्ट थी वियो नायाब थी वियो 700 खां 800 रुपए किलो बसर हले पियो। हाणे वरी इहे बरसातनि जो बोर्ड जो बहानो करे टमाटर यकदमि जेको आहे 80 रुपए किलो वारो 400 रुपए किलो विकिरो थिए थो 320 रुपया किलो विकिरो। रोज़ मार्केट कमेटी वारा इहा लिस्ट जेको आहे इशू करनि था रोज़ टमाटनि जो रेट आहे इहा हिकु माफ़िया आहे। जेकॾहिं 4 गाॾियूं अचनि थियूं ट्रक जूं टमाटर जूं 3 जेको आहे सखर जा मथे माना जेको आहे रेट वधीक मिले थो ओॾे मोकिलनि था
हिते हिकिड़ी जॻह जिथे 4 गाॾियुनि जी माना जेको आहे ज़रूरत आहे, जिथे जेका बात कई उते माना जेको आहे हिकिड़ी गाॾी सेल करनि था। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम दुकानदार आम जेको आहे उहो वधीक रेट ते जेको आहे विकिणंदो। हाणे ॾिसो न, जेको क्रेट टमाटर जो 600-700 रुपए जो हुयो, उहो जो दुकानदार खे 4000 रुपए में मिलंदो, त ऑलरेडी हुनखे 400 रुपए किलो घर में पइजी वियो। 10 खां 11 किलो वज़न आहे हुनजो, 400 रुपए किलो हुनखे घर में पइजी वियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो 440 रुपया विकिणंदो न, उहो 20-30 रुपया त पंहिंजा रखंदो किलो ते। सो ज़िले इंतिज़ामिया जी बदध्यानी आहे, कोई कंहिंखे चवण वारो न आहे, कोई कंहिंखो पुछण वारो न आहे। महांगाई उरूज ते पहुतल आहे। फुड कंट्रोल अथॉरिटी वारा ॾिसो था, फुड वारा तव्हांखे नज़र अचनि था। ॿुधूं था शिकारपुर में चौकियूं क़ाइमु थियूं आहिनि। शिकारपुर मां जेकाबाद जा फुड वारा पैसा वठी उहे जेको आहे माना जेको आहे गाॾियुनि खां माना जेको आहे क्रॉसिंग कराइनि था। जेको असांजो अटो सिंध जो शार्ट थी घोटकी ऐं सखर जी मिलनि खां शार्ट थी, उहो अटो असांजो अफ़गानिस्तान पहुचे थो वञे। अॻे चवंदा हुआ लॉ एंड ऑर्डर कानून ऐं हुकुम पाकिस्तान में अदुल आहे, पहिरियों कोर्ट खे चइबो, ऐं उन खां अलावा क़ाइदा आज़म जेको चवंदा आहिनि वॾो कानून जो पाबंद हूंदो, क़ाइदा आज़म कानून जो वॾो हूंदो, उहो त वियो मरहुम गुज़ारे ठीकु आहे, पर उन खां बाद हाणे न अदुल रहियो, न लैंड लॉर्ड जेके चवंदा आहिनि वॾा सरदार या ज़मीनदार रहिया, न को अदुल रहियो ग़रीब जे लाइ। ॿोॾ जो चवनि था अॼु सुभाणे ॿोॾ थो अचे, ॿोॾ इहो असां ग़रीबनि खे ॿोॾण जे लाइ अलाह खां पनाह घुरूं था, पंहिंजे कखनि पननि में सही आहियूं, ऐं महांगाई उन जे करे कयूं चोट ते चाढ़ियूं। हाणे जेको कणिक हो, हाणे कणिक बि ॿुधूं था 37-38 कयूं, हे महांगाई चंद ॾींहंनि में चाढ़े छॾियूं। टमाटर 20 वारो 200-250-300 रुपया किलो वञी थियो। हे पंहिंजे मफ़ाद जे लाइ कनि था। कारो कानून आहे पाकिस्तान में, न को अदुल रहियो, न को इंसाफ़ रहियो, ग़रीब जे लाइ कुझु बि न आहे। DC बि गवर्नमेंट जो माण्हू आहे, उन्हनि जे चवण ते हले थो। DC खे हुजणु खपे त डेली विज़िट करे, बाज़ारां घुमे, मार्केट जेके आहिनि जेको आहे, ऐं उनजे मुताबिक़ रेट लॻाए, लिस्ट लॻाए। जेको कानून आहे सऊदी अरब में, पाकिस्तान में न आहे। हिते हर को ख़ुदि मुख़्तियार आहे, जिते हाणे थो ग़रीब जो कमु लहे थो। हारी जो मक़सदु आहे, ॻाल्हि इहो आहे। छा असां वठो भाॼी वठी नथा सघूं, पर उन हिसाब सां मां गवर्नमेंट मुलाज़िम आहियां। हिन वक़्तु पेंशन ते वधीक पाण खे ज़ाहिर नथो करणु चाहियां, त असां पेंशन ते बि असांजो घर नथो हले, बसि ख़ुदा हलाए थो। बसि गवर्नमेंट वटि इंसाफ़ इहो वञी रहियो, न त उन्हनि खे नोटिस वठणु खपे। CM आहे अॼु वॾो वज़ीर आहे काबीना में, मिसाल सिंध जो, या मथे प्राइम मिनिस्टर आहे, वज़ीर आज़म, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान सदर आहे ज़रदारी साहिब खे नोटिस वठणु घुर, जे ते हेठि तबिक़नि जो छा हाल हले थो, ग़रीबनि जो जेको आहे उहो ते वेठा आहिनि एयर कंडीशननि में, पखा हलाए छा छा, हो अरबे रुपयनि जो हिननि जो वापार आहे, धंधो आहे, नौकरियूं आहिनि। असां ग़रीबनि जो हाल हलाए छा आहे। हर शइ कणिक खाइण जो महांगो, हर शइ महांगो आहे, छा बचियो भाउ? महांगाई बसि खाइण वारा, इहा महांगाई केरु कंदो बाबा? बसि हाणे केरु ॻाल्हाईंदो ई न भाउ। 1800-2000 पेटी आहे, अधु वधीक विथल किरंदा जी साईं। पेटी मां खणी आयो आहियां साईं 120 रुपया किलो, गिराम मां घुरे थो 100 रुपए किलो। हाणे मां कमाईंदमि या नुक़सानु? महांगाई छो थी आहे? हाणे असांजे जहिड़ी छो थी आहे, उहो उन्हनि खे ख़बर जेको मथे वेठा आहिनि, असां नथा कयूं साईं। किलो ते घणा मथे वठो? किलो ते साईं 10 रुपया मिलिया बि असां शुकुरु कंदासीं। असां नथा विकिणूं, असांजे हथ में 20 रुपया किलो खारायोसीं न खारायो सही, पोइ महांगो आहे त महांगो ई हलंदो न। पोइ मथे तव्हां दलालनि था ॻाल्हायो, मशागुरनि था ॻाल्हायो। असांजे ॿियो ॾींहुं रड़ी आई आहे, रुपए बि न कमाई, पोइ हिते विया 3500 रुपयो। ज़िंदगी जो गुज़र कीअं थिए? बसि अला हलो आहे, तुंहिंजा हलो, ॻोल्हुनि जा हलो, हुन जा हलो, फेराऊं था पंहिंजे ज़माने खे। इहा असांजी इंतिज़ामिया जी नाअहली आहे जेके रेटनि ते कंट्रोल नथी कराए सघे। सभ खां पहिरियां त इहा गवर्नमेंट जी जेका ज़िमेदारी आहे, त अॻ में ई जेको आवाम खे जेको आहे उन्हनि टेंशन में विझी छॾियो आहे। त पाणी जेको आहे अचे थो, सैलाब अचे थो, ॿोॾ अचे थी, माण्हू उन में ई जेको आहे परेशान आहिनि। अटो इन जे करे महांगो कयो अथऊं त छो त हाणे हारियुनि खां, आबादगारनि खां कणिक निकिरी उन्हनि वॾनि सरमाएदारनि वटि वञी पहुती आहे जेका, इन जे करे उहे हाणे मनमानी पंहिंजी रक़म रखनि था। असीं गवर्नमेंट खां, ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयूं था त उहे जेको आहे रेटनि ते कंट्रोल करनि ऐं आवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾियनि। इहो सॼो इहो टोपी ड्रामो आहे जेका सिर्फ़ु आवाम खे बेवकूफ़ करण जो हद ताईं आहे, जेका अमल कुझु बि कोन थो थिए। हिकिड़े ॾींहुं उहो दुकानु सील करे आया, ॿिए ॾींहं ते उहो साॻियो ई दुकानु जेको आहे खुलियल हुयो। छा इंतिज़ामिया खे का ख़बर न आहे जेका त इहे रेट 2-3 ॾींहंनि में कीअं जेका वधी था वञनि? जेका असीं हिकु दफ़ो ॿीहर वरी बि जेका इंतिज़ामिया खां मुतालबो कयूं था त उहे रेटनि ते जेका कंट्रोल कराइनि ऐं आवाम खे जेको आहे ग़रीब आवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾियनि। MPA साहिब जी त इहा ज़िमेवारी न आहे, हालांकि उहो उनखे जेको आहे करणु घुरिजे। निमाइंदो आहे न, उनखे आवाम वोट ॾिना आहिनि, हर मसइले खे उहो करे सघे थो। बिल्कुलु चूंडियल निमाइंदो ज़रूरु आहे जेका, पर इहा त इंतिज़ामिया जी जेको आहे ज़िमेदारी आहे
DC साहब जी ज़िम्मेदारी आहे, AC साहब जी ज़िम्मेदारी आहे, ऐं साणस गॾु जेको आहे MPA साहब जी ज़िम्मेदारी आहे त उहे उन्हनि सां जेको आहे ॻाल्हाइनि, उन्हनि खां कमु वठनि न जेको आहे पंहिंजो DC साहब खे जेको आहे पाबंद बणाइनि, AC साहब खे पाबंद बणाइनि। पाण बि जेकॾहिं मार्केट में निकिरंदा त उनजो उन्हनि जे लाइ, उनजी सियासत जे लाइ बहितरीनु जेको आहे अमल थी सघे थो। ज़िम्मेदारी उन्हनि खे अदा करणु घुरिजे न, ज़िम्मेदारी उन्हनि जी आहे, पर उहे पंहिंजी ज़िम्मेदारी एहसास ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करे मार्केट में निकिरनि त इहो अञा उन्हनि जे लाइ प्लस पॉइंट आहे। उन्हनि पंहिंजा छाड़ता MPA MNA DC SP समूरनि माना हिकु त अगवा इंडस्ट्री शुरू कई आहे उत्तर सिंध में, ऐं ॿियो हिननि महांगाई शुरू कई आहे हद खां वधीक, जीअं ग़रीब माण्हू कंधु खणी हले न सघे। हिननि जी नाअहली हिन में आहे त दोस्त जीअं ॿुधायो त MPA MNA कुझु बि न आहिनि, वाक़ई MPA MNA कुझु बि न आहिनि। माना ज़रदारी सदारत ते वेठो आहे, शहबाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी मुल्क विकिणी छॾियो आहे IMF जे हथां। सिंधी माण्हू हिन वक़्तु असां जेको 76% रेवेन्यू जनरेट कयूं था, सिंध 76% रेवेन्यू ॾिए थी। उन सिंध में सिंधी माण्हुनि जो जेको हाल आहे त दर दर ते माना माण्हू फ़क़ीरनि जा हजूम आहिनि, पिननि था, ऐं बेकारियुनि जी लाइन लॻी पई आहे। न नौकरियूं आहिनि, न ॿियो कुझु आहे, न को गुज़र जा वसीला आहिनि। असांजूं जेके न्याणियूं, जेके औरतूं आहिनि, उहे दरपदर आहिनि 12,000 जे आसिरे में बेनज़ीर इनकम सपोर्ट जे आसिरे में। त असां जेकाबाद जे हिन पुठ ते पयल इलाइक़नि जे हिसाब सां चवंदासीं त असांखे 12,000 न खपनि। असांखे इंडस्ट्रियूं ॾियो जंहिंमें औरतूं मर्द गॾिजी करे कमाइनि, जीअं मुल्क ऐं ख़ुशूसन सिंध ख़ुशहाल थिए, बहितर थिए। बाक़ी करप्ट माफ़िया जेका माना विकियल, असल ॻाल्हि इहा त हे वापारी तबिकनि सां गॾिजी करे जेका कणिक 2600 रुपए कटो हुई, उहा हिननि हिकदमि 5,000 ताईं पहुचाए छॾी आहे। वापारी DC सां मिलियल आहिनि, ऐं DC हुकूमत जो नुमाइंदो आहे, सम्झियो। हुकूमत जा नुमाइंदा स्टेप वाइज़ वधी करे मुराद अली शाह ताईं हथ वञनि था, ऐं मुराद अली शाह बिल्कुलु, मुराद अली शाह बि गुॾो आहे जीअं माना ॿिया गुॾा आहिनि। त असां वरी बि चवंदासीं त हे स्टैंड वठणु खपे वज़ीर आज़म खे ऐं ज़रदारी खे। हदरतूं बोर्ड जा शोशा उताइनि था, सुभाणे बोर्ड अचे थी, अॼु बोर्ड अचे थी, पंजाब बुरी वियो। छा बोर्ड जा ज़िम्मेवार असां हूं जा? कॾहिं पाणी बंदि करनि था, बबुरलो में असां 12 ॾींहं धरणा हणूं था त पाणी खपे, चाहे पाणी कोन्हे, नाजाइज़ केनाल कढिया था वञनि। सिंध सुकाइण जी मनसूबाबंदी आहे, सिंध खे तबाह करण जी मनसूबाबंदी आहे। मुनाफ़िक़ोरी आहे साईं, इहा हाणे गवर्नमेंट खे हिनजो नोटिस वठणु खपे। तव्हां पाण ॾिसो जेका मालदार पार्टियूं आहिनि, ऑटो स्टोर करनि था पिया या कणक स्टोर करनि था पिया, पोइ उहे अहिड़े मौक़नि जी तलाश में हूंदा आहिनि त मुल्क में कोई डिज़ास्टर अचे या कोई अहिड़ी शइ अचे या कोई हालात ख़राबु थियनि त जीअं असां उहा शइ कढूं। इहो वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे, मुनाफ़िक़ोरी जो सिस्टम आहे। इन में हाणे गवर्नमेंट तदारुक वठणु खपे। टमाटर एॾो महांगो छो आहे ख़बर न आहे, कोटा जो रस्तो बि खुलियल आहे, साईं वॾो फ़र्क़ु पए थो, असरु पए थो कारोबार ते। महांगाई जे करे माण्हू खाध पीत जी शयुनि ते तवजो ॾियनि था। वरी बोर्ड जो इहो हवानो हलियो आहे त उनमें अञा माण्हू जेको आहे परेशान आहिनि, उहे पाण खे जेको आहे माना फज़ूल ख़र्ची को बचाइनि था। ऐं इहो ई आहे त बाबा मथां कोई बोर्ड अचे, लॾ प्लान थिए या कोई अहिड़ो हिसाब थिए, उनजे करे हर शइ ते माना असरु पियो आहे महांगाई जो। नज़र त कुझु बि नथो अचे। असिस्टेंट कमिश्नर खे खपे त उहो निकिरे, या फूड जेके कंट्रोल अथॉरिटी आहिनि या जेके इंस्पेक्टर आहिनि उन्हनि जा, उन्हनि खे इन्हनि शयुनि ते नोटिस वठणु खपनि। जेके वॾा वॾा गोदाम सेठ भरियूं वेठा आहिनि, इन ते इन्हनि खे छापा हणणु खपनि न। जॾहिं छापा लॻंदा, मुनाफ़िक़ोर पकड़बा त पोइ ऑटोमेटिक न एज़ ए फॉर्मेलिटी निकितो बसि माण्हुनि खे जेका ॾेखारण जे लाइ। वरी उहो ओड़े जो ओड़ो वरी उहो ई साॻी हिसाब किताब, उहो ई साॻियो ई 400 रुपयो किलो टमाटर हले थो पियो। अटो तव्हां ॾिसो 4,000 खे धक हणियो अथई, अञा मथे वञण जो ख़र्चो आहे, घटि थियण जी त कोई माना उमेदु नथो। ॾुखियो गुज़रे थो साईं, माण्हू ग़रीब माण्हू तकलीफ़ में आहे। MPA खे साईं नोटिस वठणु खपे। MPA जेको आहे असांजे नज़र में त जेको नज़र अचे थो पियो कमु करे थो पियो, पर उनखे इन शइ जो तदारुक वठणु खपे। इन शइ जे लाइ त इंतिज़ामिया खे दॿाए, DC खे दॿाए। उहे जेके मुनाफ़िक़ोर आहिनि या जेके बि हिते गोदाम भरियूं वेठा आहिनि पंहिंजे अटे जा, हिननि जा, उन्हनि ते जेको आहे उनखे नोटिस वठणु खपे। DC खां या हिननि खां जेको आहे इंतिज़ामिया आहे, सॼो हिकिड़ो सिस्टम आहे, ज़िलो आहे एॾो सारो, त DC खे जेको आहे दॿाइणु खपे उन्हनि खे। इन शइ जो नोटिस वठणु खपे। अटो छो महांगो आहे, सब्ज़ी छो महांगी आहे, गोश्त छो एॾो महांगो आहे, टमाटर छो एतिरो महांगो आहे, इन्हनि खे जेको आहे नोटिस वठणु खपे इन शइ जो। साईं कुझु ॾींहं पहिरियों इहो हफ़्तो थियो आहे, 2400 रुपयो कटो हले पियो। 2400 वारो कटो जेको आहे त 3800 3900 में विकिणनि था। ऐं इन दालियूं वधी वियूं, घिहु वधी वियो,
टमाटर 250 रुपए 300 रुपए किलो हलन था, पटाटा वधी विया। ख़बर नथी पए त छा चकर आहे, छा ज़ुल्म आहे असां सां। त नालो त आवाम अलाए छा तकलीफ़ ॾिनी आहे। आवाम सां तव्हां ॾिसो था ज़ुल्म लॻो पियो आहे। बचण वारा माण्हू काॾे वञनि? न डिस्पेंसरी अलाउंस वधियो आहे पघारनि में, न पघारां अपग्रेड थी वियूं आहिनि। रिटायरमेंट जा तव्हां ॾिसो त उहो छटी माना जेकी उहो सायो जेको हो तो मुलाज़िमनि जो कॾहिं फुरे वरितो आहे गवर्नमेंट। महांगाई अरूज ते आहे, ग़रीब माण्हू काॾे वञे? महांगाई अरूज ते आहे, कोई ॿुधण वारो, कोई पुछा करण वारो आहे ई न। साईं ज़िले इंतिज़ामिया भी तव्हांजे साम्हूं आहे, जेकाबाद में रहे थी, चूंडियल नुमाइंदा बि हिते आहिनि, पर उन्हनि खे खपे त उन्हनि खां मां अपील कयां थो त उहो नोटिस वठनि इन ॻाल्हि जो। नोटिस वठनि, शहर में चकर हणनि, नोटिस वठणु खपे उन्हनि खे। आवाम जी जेकी आहे तो समार करणु खपे, आवाम सां हमदर्दी करणु। साईं वॾी परेशानी थी वई आहे। हर पघार खां पोइ बि असां 20-25-30 हज़ार जो हर महीने कर्ज़ाई दुकानदारनि जा आहियूं। हाणे इन महांगाई जे हिसाब सां वधी वियो आहे, तीअं सम्झो त असां माना 10,000 रुपये अञा इंक्रीज़ कर्ज़दार थी वेंदासीं दुकानदारनि जा। पहिरियों हुयासीं 20,000 जो, हाणे 30-35 जो कर्ज़ हर महीने माना कर्ज़ में खसारे में हलूं था। साईं उहो त आहे ई न साईं। ॾिसो था तव्हां त एॾी महांगाई में माण्हू काॾो मोदी फोदी कंदो, काॾो शादियूं कंदो, काॾो कंदो। लाज़मन पोइ आहे इहो आहे निकाह के आम कयो वञे, आराम सां माण्हू निकाह करे फोतियूं माना 4 माण्हू कुल्हे ते खणी वञनि, दफ़नाए अचनि। न त तव्हां ॾिसो था हाल महांगाई जो। अटो महांगो, लटो महांगो। ॻाल्हि इहे आहे की असांजे जेकमबाद में असां हमेशह निशानदी कयूं था की हिते शहर में जेके वाइट कॉलर डाकू आहिनि न, उहे सभु पाण महांगाई कनि था। अटे वारे वटि वञी उन्हनि जो तव्हां ॿधो इनखे माण्हू छराणींदा। ॾिठो हाणे जेको छापो लॻो हुयो पुलिस जो जुआ जे अॾे ते आए सले पियो, पुलिस वारा एॾा मजबूर थिया, माफ़ी वठी विया। हाणे इन सिस्टम सां जेकमबाद में जेको वाइट माफ़िया सबके ब्लैकमेल करे थो, अटो लटो सभु कुझु महांगो थींदो। अञा मां चवां थो सब्ज़ी जो हालत इहो आहे की चेयरमैन जेको आहे मार्केट कमेटी, उहो पैसा लाखां रुपया भरे सीट ते वेहे थो, त उहो रिकवरी कीअं न कंदो? उहो ऑनेस्ट थी वेंदो, ईमानदार थी वेंदो। उहो पाण हथरादू जेके आहिनि माल घटि घुराइनि था, सब्ज़ी महांगो कनि था। माण्हू चवनि था रेड़ी वारा, बाबा जेके रेड़ी वारा आहिनि, सब्ज़ी वारा आहिनि, सभु कर्ज़ा आहिनि आरतियुनि जा। आरती पंहिंजो रेट ॾियनि था रेड़ी वारे खे, बाबा हेतिरे में विकिण। आरती वारो आरती को मजबूर आहे, उहो मजबूर थींदो, न कंदो, हुनखे माल न मिलंदो। सॼा रेड़ी वारा कर्ज़ा आहिनि आरतियुनि जा, चेयरमैन डाकू वारे वेठा आहिनि। मां तोखे हिन सिंध जे प्लेटफॉर्म ते हाणे तोखे चवां थो, सुबुह जो तूं DC वञे या SC वञे, मार्केट कमेटी सुबुह जो वञे, महांगाई घटि आहे। हिते कंहिंखे ॿधाए? हिते त सभु वाइट कॉलर डाकू आहिनि, अटे वारे खे ॿधाए। इहे जेकमबाद यरगमाल थी वियो आहे। जेकमबाद में हाणे खूनी इनकलाब जो ज़रूरत आहे। मां त हैरान आहियां, जेके माण्हू दावा कंदा ईमानदारी जी, उहे माण्हू ख़तमु थी विया। फुर थिए थो, पुश्त पनाही करण वारा केरु? जेकमबाद सिटी में वेठल डाकू। पान परा करे थो, जेकमबाद में वेठल आहिनि उहे छॾाइण वारा। नकली दवा, नकली ॿिज, नकली भाण, छापा हणायासीं, चलाइनि था। मेडिकल बंदि करायासीं, खीर बंदि करायासीं, इहे छॾाइनि था। जेकमबाद में पान पराग कहिड़ा ॿुधायूं? आयस में हाणे उन्हनि असांजा रेड़ी वारनि जा 2 छोकिरा आयस में मरनि पिया, उहे पुलिस में चालान करायमि। वञूं काॾे? थोरो ॻाल्हि थिए थो त ज़ुल्म परे थो कंहिंजे लाइ। वटि रक्शे वारे खे, वटि रेड़ी वारे खे, वटि गॾा गाॾे वारे खे, छो जो ग़रीब आहे न। ग़रीब काॾे वञे? असांजे पाकिस्तान में ग़रीब खे जीअण जो हक़ ई न आहे। कहिड़े माण्हू वॾे माण्हू वरितो अथनि? हिकिड़ो माण्हू ॿुधाए जेको जेल में हुजे? हिते सभु पथरीदार वेठा आहिनि। थाणनि में केरु मालिक आहे? हाणे सिपाही जो जुर्मानो भरण, पोइ ॾोह कंट्रोल कीअं थींदो? महांगाई भाईजान मथों थी आहे। भला दुकानदार छा लाइ महांगाई कंदो? हला बेतरी कंदो। 2-3 ॾींहं पहिरियों 4 हले पियो, कल्ह 3900 हले पियो, अॼु 3800 रुपया अटो। अलाह बहितर कंदो, जेको रेट बींदो रोज़ जो असां उहो हलाईंदासीं। दुकानदार तरफ़ों छा ई महांगाई? न कोई बि महांगाई न। उहो हाणे माण्हुनि जो चवणु आहे, माण्हुनि खे कोई नथो ॻाल्हाए सघे न भाईजान। उहो हाणे असांखे ख़बर न आहे। महांगाई जीअं जहिड़े नमूने रेट मिले थो असां उहो हलायूं था। त भाईजान ओड़ी महिल कणिक हुई 2300-2400 रुपयो, हाणे 3600-3700 रुपयो कणिक जो रेट आहे।
पोइ तव्हां सम्झी सघो था न अहिड़ी ॻाल्हि थोरी आहे भाईजान उहो मिलनि वारा ॼाणनि न असांखे थोरी ख़बर आहे मिलनि जी असांजो दुकान आहे तूं दुकान सां ॻाल्हाए उहो ओॾो ई महांगाई आहे मिलनि वारनि सां वञी तूं ॻाल्हाए वञी उहो असांजो त कम ई न आहे न मुनाफ़ेखोरी थिए थी या कुझु बि थिए थी असां सां जेको ॻाल्हाइणो तूं ॻाल्हाए भले असां आहियूं रोज़ कमाइण वारा असां न चाहींदा आहियूं त कोई सौदा महांगा हुजनि अगरि महांगे हुजण सां कोई असांखे फ़ाइदो न हूंदो आहे असांखो किलो आलू वठण वारो महांगाई जे करे पा आलू वठंदो अगरि उहो असांखो 2 किलो वठंदो किलो ते 10-20 रुपया बचंदा पा आलू ते असांखे 5 रुपया बचंदा मथों जी महांगाई आहे अगरि असांजे मंडी में मौजूदु माल हूंदो त सस्ताई थींदी आहे अगरि माल न आहे ख़रीदार घणा आहिनि माल थोरो आहे ज़्यादा ई महांगाई थींदी आहे बाक़ी दरअसल ॻाल्हि ईअं ई आहे टमाटर अगरि पा वठी वियो बि हुनजो गुज़ारो थी वेंदो अगरि अटो 5 किलो वारो माण्हू 2 किलो त नथो वठी सघे उहो ज़रूरु टमाटर 1/2 किलो भाॼी में विधई अगरि हुन में 50 जो वठी वियो हुनजो ग़रीब जो गुज़ारो थींदो अगरि आलू 2.5 किलो वरितई हुते 2 किलो करे वठंदो हुनजो गुज़ारो थी वेंदो अटो गिह खंडरा ज़्याती शइ आहे असां पाण वठूं था इहा डबल रेट थी आहे इहा इंतज़ामिया असांजी ऐं गवर्नमेंट आहे उनखे ख़्यालु करणु घुरिजे उन जे अवाम जो छा कसूर आहे दुकानदार जो कोई कसूर न आहे ज़ाहिर से हाणे ॾिसो न साईं असां मालिकनि जा वापारियुनि जा पैसा नथा कढाए सघूं 4,000 खां 5,000 ग़रीब जो घर जो ख़र्चो आहे अगरि 4-5 हज़ार असां कमायूं त तॾहिं असांजो घर हलंदो अगरि 2-3 हज़ार असां कमाए वठंदासीं त उहे असांजा मज़ूरनि ऐं तारीख़नि में ई पूरा आहिनि ज़ाहिर एॾी महांगाई जो बोझ त सभु खे खणणो पए थो न मां सऊदी वारो आहियां त खणी मूंखे सऊदी जा पैसा न पवंदा बाक़ी बक़ाया शइ त मूंखे वठणी पवंदी न उन में महांगाई में असां त ख़ुशि न आहियूं बाबा महांगाई हुजे असां चाहींदासीं इन ते गौर कयो वञिजे इन खे रोकियो वञिजे कि ग़रीब अवाम पंहिंजो पेट बि नथो ई पाले सघे अॻिते कहिड़े हालातनि सां मुंहुं ॾींदो हर कोई किलो आलू वठण जे लाइ बि परेशान आहे ज़ाती असां सम्झूं था असां पाण ख़रीदार आहियूं वधि में वधि सब्जी न वठी सघंदासीं बक़ाया फ्रूट वठंदासीं ॿिया आइटम वठी सघंदासीं असांजी पंहिंजी दिलि ॾुखंदी आहे कहिड़ी शइ लुकाई आहे मसइलो आहे टमाटर लिकाइण जी शइ त कोन्हे न हे उप ते ओपन मार्केट आहे उप ते खपत जो मसइलो हूंदो आहे अगरि हिते डिमांड आहे 1000 माण्हू जी पेटी जी असां वटि 200 पेटी ईंदी त उहा जेके 1000 माण्हू आहे उहो चढ़ी करे पाण वठंदो न असां वाक बोली कंदा ओपन बोली हूंदी आहे पोइ उन में सभु खणंदा आहिनि सम्झई ओपन में हे उप ते खपत जो चकर आहे पेटियूं अचनि थियूं 200 वठण वारो 1000 माण्हू त ज़ाहिर पोइ उन में उहो थींदो न छो थी आहे रस्तनि जे करे बरसाति जे करे पोइ माल नथा अचनि पोइ रस्ता बंदि लॻा आहिनि बोलान में हिन टाइम सीज़न कोइटा जी न उतां रस्ता बंदि लॻा पिया आहिनि उन जे करे खोट थिए थी मंडी में माशाखोरी न आहे माशाखोरी न असां ओपन वाह कंदा आहियूं हाणे ज़ाहिर तूं वठण वारो असां तोखे ॾींदासीं न हाणे पोइ तूं जेको उनखे छा थो करे उनजो ज़िम्मेवार मां त न आहियां मां ओपन हिकु शइ विकी आहे उनजो आहे वञी करे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खां पुछा कयो न त असां इहो शइ ग़लति कयूं था जो 2300 रुपये अटो हिन टाइम 4100 रुपये मिले थो 1700 रुपये में 14 ॾींहंनि में 1700 रुपयो अटो जो फ़र्क़ु पइजी वियो आहे तेल जेको 510 मिले पियो पोणा 600 रुपये मिले थो उन्हनि जो जवाबु इहो आहे त रस्ता कोन्हनि ऐं रस्तनि जे करे करे ईअं थिए थो हिकु ॾींहुं निकिती वरी ख़ामोश उहा निकिती त ज़िला इंतिज़ाम में छा थी करे सघे जेके डीलर वेठा आहिनि त्या ज़ाहिर उहो ज़िला इंतिज़ाम में उहो कनि था न उन छा कयो ज़िला इंतिज़ाम में कहिड़ो नोटिस वरितो जंहिं ॾींहुं ज़िला इंतिज़ाम में निकिती अटो हुयो 3300 रुपया सुबुह जो उहो 3900 रुपया थी वियो हाणे तव्हां ॿुधायो ज़िला इंतिज़ाम में छा कयो छा कयो ॿुधायो मूंखे तव्हां साफ़ी बिरादरी तव्हां भाइर आहियो तव्हां ॿुधायो न तव्हांखे कंहिं चीज जी ख़बर कोन्हे सभु चीज जी ख़बर आहे इंतिज़ामिया खे सभु शइ जी ख़बर हूंदी आहे त कंहिं वटि गोदाम लॻा पिया आहिनि कंहिं जॾहिं इहे थिए अवामी गवर्नमेंट ठाही आहे जॾहिं हिकिड़ो आम माण्हू हुन बेनज़ीर जा पैसा ॾियनि था हेॾो हुनखे कढी वठनि था अला अला ख़ैर सलाह जी साहब तव्हां जेका बाबा जे माण्हुनि जी जेका बाबा जे आवाम जूं दाऊं ॿुधियूं कुकूं ॿुधियूं चवणु आहे त हर शइ महांगी आहे दुकानदार पंहिंजा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि वापारिनि पंहिंजा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि डीलर पंहिंजा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि दुकानदार ॾे वञूं था त हू चए थो साईं मथो शयूं महांगियूं अचनि थियूं ऐं जेके वापारी ॾे वञूं था सब्जी जी त हू चए थो मथो शइ महांगियूं अचनि थियूं ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश आहे चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि कोशिशि कईसीं त जेका बाबा जे डिप्टी कमिश्नर सां राब्तो करे उनखां पुछा कजे या एसी खां पुछा कजे त उहे इन सूरत हाल में इन मामले ते छो ख़ामोश आहिनि पर उनसां राब्तो न थी सघियो आहे उन सां कॉल अटेंड न कई ऐं उन खां अलावा जेका बाबा जे अंदरि मिसकिन माण्हू ग़रीब माण्हू ख़ासि करे जेको पंहिंजो पघारदार वारो तबिको आहे उहो परेशान आहे छो त हर शइ ॿीण ते टीण ते महांगी थी वई आहे उन जी हिकिड़ी बजट आहे उनखे जेको आहे मक़सदु थियलु हूंदी आहे उनखे धकु लॻो आहे माण्हू पंहिंजी परेशानी में मुब्तला आहिनि हितां जे माण्हुनि पारां ज़िले इंतिज़ामिया ऐं संघ सरकार खे अपील कई आहे त ख़ुदा रा जेका बाबा जे अंदरि मुनाफ़े खोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे जेके शयूं हुकूमती रेट ते आहिनि उन ते ॾियण लाइ आमादा कयो वञे उन शइ ते रुकरो कयो वञे जीअं ज़िंदगी जो गुज़र करे सघनि जी नाज़रीन तव्हां पब्लिक जी
दाहूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे हथरादू महांगाई पैदा करे उन्हनि खे ख़ौफ़ज़दा करे ऐं उहे शयूं जेके खाधे पीते जूं ख़ासि करे शयूं आहिनि, अटो आहे, दाल आहे, खंडु आहे ऐं जेके चांवर आहिनि, सब्जियूं भाॼियूं आहिनि, उहे उन्हनि खे वधीक अघनि ते मजबूरन ख़रीद करणी पवनि थियूं। उन अहिड़ी सूरत हाल में उहे जेके दिहाड़ी कमाईंदड़ माण्हू आहिनि या पघारदार तबिको आहे, उन्हनि जी जेका आमदनी आहे उहा त ॼणा उहा ड्रेन थी वञे ऐं हीउ माहौल जेको आहे उहो बदतरी तरफ़ पियो वञे ऐं उहे माण्हू पोइ भोॻीनि था ऐं उन्हनि जी बजट पूरी पवे नथी। उन्हनि जी जेका माहाना बजट आहे त उहा खाद खुराक जे लाइ ॼणो त अणपूरी थी वञे। अहिड़ी सूरत हाल खे हथरादू पैदा कयल महांगाई खे कंट्रोल करण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया खे उहे एफर्ट करणु घुरिजनि त जीअं इहा हथरादू पैदा कयल महांगाई ख़िलाफ़ु एक्शन थिए ऐं उन्हनि खे सज़ा ऐं जज़ा वारो अमल लागू कयो वञे त जीअं इहा हथरादू पैदा कयल महांगाई ते कंट्रोल थी सघे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।